नाज़रीन, सिंध हुकूमत पारां सिंध जे गरीब मिसकिन माण्हुनि खे रोशनी फ़राहम करण लाइ सोलर सिस्टम फ़राहम कया पिया वञनि। अॼु सांगड़ में जेको आहे सांगड़ जी MNA शाज़िया अता मरी पारां जेको आहे सांगड़ ज़िले जे मुख़्तलिफ़ ॻोठनि खां आयल गरीब मिसकिन माण्हुनि में सोलर प्लेटूं ऐं बैटरी पंखा तक़सीम कया विया। अचो त उन्हनि खां मालूम कयूं। सिंध हुकूमत जीअं त सोलर जा सिस्टम ग़रीब माण्हुनि में तक़सीम करण जी हिकिड़ी स्कीम स्टार्ट कई आहे। तव्हांखे ख़बर आहे त वॾे वज़ीर बि हिन जो इफ़्तिताह करे चुको आहे। सखर में बि प्रोग्राम थियो, कराची, हर ज़िले में थींदो, छाकाणि हर ज़िले में इहे सिस्टम जेके आहिनि सोलर जा ग़रीबनि लाइ आया आहिनि। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जो जेको डेटा आहे उन लाइ इस्तेमालु कयो पियो वञे, उन में निशानदेही कई पई वञे। ज़िले सांगड़ में बि इहे सोलर सिस्टम आया आहिनि ऐं असांजी भरपूर इहा कोशिशि आहे त ग़रीब माण्हू जेको आहे हिन जी मालिकी बि करे, हिन जी सार संभाल बि करे, छाकाणि बिलनि जो त तव्हां हाल ॾिसो पिया। ऐं नेशनल ग्रिड जेका आहे उहा हर हंधि न आहे, पोल हर हंधि न आहिनि, पर ग़रीब लाइ इहा सहूलियत आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु चाहे थो त ग़रीब माण्हू खे मुफ़्त बिजली मिलणु खपे। शुक्रगुज़ार आहियूं सिंध गवर्नमेंट जा, जीअं असांखे पीपल्स पार्टी हीअ असांजे लाइ सुठो हिकिड़ो प्रोग्राम आंदो आहे, हिकिड़ो असांखे सुठो हिकिड़ो गिफ्ट ॾिए पई त जीअं असांजी जेके ग़रीब हारी मज़दूर मायूं औरतूं आहिनि उन्हनि वीचारनि खे त इहो ख़्वाब में बि कोन हुयो त जेके असांखे सोलर प्लेटूं मिलंदियूं ऐं असां उन्हनि जी पखे जी थधी छांव में वेहंदासीं। पर इन सां गॾोगॾु असां में खोड़ सारियूं इन सोलर मां ॿिया ई फ़ाइदा थियनि था। जीअं त असां वटि हिकिड़ियूं वधियूं आहिनि मज़दूर आहिनि, उहे वीचारियूं कढ़ाई सिलाई जो कमु कनि थियूं, त हुननि वटि राति जो त ऊंदा ई हूंदी, पर उन सां गॾोगॾु जॾहिं असांखे सोलर प्लेट सिंध गवर्नमेंट ॾिनो आहे त उन सां गॾु ई पंहिंजो कारोबार बि करे सघनि थियूं। जीअं असांजूं जेके नंढड़ियूं न्याणियूं मासूम आहिनि उहे बि उते तालीम हासिलु करे सघनि थियूं। असां सोलर मिलण खां पोइ पहिरीं त असीं निहायत थोराइत आहियूं सिंध चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जा ऐं अदी शाज़िया मरी साहिबा जा। जे सिंध हुकूमत जेको असांखे ही ॾिनो आहे सोलर प्लेट जी सहूलियत ॾिनी आहे, जेका असांजे घरनि में रोशन जेको असांजी सिंध रोशन थींदी इन सां पहिरीं। त पोइ जेको आहे सो असांजे जेके नंढड़ा ॿार पढ़नि था, पढ़ंदा लिखंदा, को हुनर वारियूं वीचारियूं हुनर कंदियूं, राति जो ॾींहं जो त टाइम घटि मिलंदो आहे, राति जो टाइम मिले थो जीअं हुनर बुनर कंदियूं। असीं असलम भाउ, इहो सिंध सोलर एनर्जी प्रोजेक्ट तहत सिंध गवर्नमेंट एनर्जी डिपार्टमेंट ही प्रोजेक्ट शुरू कयो आहे, जंहिंमें जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा बेनिफिशरीज़ आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल जी सांगड़ जा मोर देन 1 लख बेनिफिशरी आहिनि। उन ई मां पुअरेस्ट अमंग द पुअर जेको स्कोर कार्ड हूंदो आहे उन ई ते खणी उन्हनि 6666 बेनिफिट सिलेक्ट कया आहिनि। रेंडमली इन में का ह्यूमन इन्वॉल्वमेंट ई कोन्हे, कंप्यूटर बेस्ड एंड डेटा एनालिसिस करे। बिल्कुलु अॼु MNA शाज़िया अता मरी साहिबा जेको सिंध सोलर प्रोजेक्ट जेको आहे सिंध गवर्नमेंट तरफ़ां स्टार्ट कयो वियो त घर घर में सोलर प्रोजेक्ट अॼु उनजी डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी आहे। हिते जेके ग़रीब मुस्तक़िम माण्हू आहिनि जिनखे गवर्नमेंट सिंध तरफ़ां घर बि ॾिना विया, अॼु उन्हनि खे जेको आहे सोलर प्रोजेक्ट ॾिनो वञे पियो। छो त चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु पंहिंजे इलेक्शन मुहिम में इहो पंहिंजो असांजो इरादो कयो हो, ऐलान बि कयो हो त आउं हर घर में जेको आहे सोलर प्रोजेक्ट ॾींदुसि, हर घर में रोशनी हूंदी। सो अॼु तव्हां ॾिसंदा हूंदव पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे उन्हनि माण्हुनि जी उमेदुनि ते पूरी लथी आहे। सिंध गवर्नमेंट जेके घर ठाराए ॾिना बारिशनि में जंहिंजा घर ड्रही विया, उन्हनि जे जेका सो घर सिंध को गवर्नमेंट जेके ठाहिया आहिनि उन घरनि खे जेको सो ही हिकिड़ी सोलर जेको सो सिस्टम जेको आहे जेको सो डिस्ट्रीब्यूशन थिए पई। इन में अदी शाज़िया अता मरी जेको सो अॼु डिस्ट्रीब्यूशन कंदी हिते सांगड़ में। तक़रीबन कोई 1000 जेको सो सोलर प्लेट्स ऐं पंखा आहिनि जेके सिस्टम आहिनि उहे अॼु तक़सीम कयूं पिया। हमेशा पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मिशन आवाम दोस्त पार्टी रही है। हमेशा आवाम जी जेका असां उनजी भलाई लाइ कमु कयो अथसि, उनजी बुनियादी सहूलियत लाइ। सो उन मां हीअ बि हिकु आहे जेको पहिरियों घर ॾिनई, हाणे सोलर प्लेट्स जेके आहिनि से उन हर बेनिफिशरीज़ खे ॾियूं पिया। सो इंशाल्लाह इहो बेनज़ीर शहीद जो मिशन आहे जेको चेयरमैन बिलावल भुट्टो साहिबु जेको आहे सो उन मिशन खे अॻिते पहुचाए पियो थो इंशाल्लाह। नाज़रीन, अवां सिंध हुकूमत पारां सोलर प्लेटूं वठंदड़ ॻोठाणनि जूं ऐं ऑफिसरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चयो त हीउ जेको क़दम आहे उहो सॼे सिंध खे रोशन करण लाइ खयो वियो आहे। इहो सिलसिलो जेको आहे उहो जारी रहंदो। असलम मेमून, KTN न्यूज़, सांगड़।